ब्रेकिंग न्यूज़ है डोकरी में अवां शेयर कयूं पिया। पुलिस की गोठ से चढ़ाई खिलाफ गोठाणन ने थाने आॾो धरणो हयो है। गोठ बख्श जतोई के रहवासियों ने डीएसपी और एसएचओ खिलाफ थाने आॾो एहतजाज किया है। पुलिस बेगुनाह घरन से चढ़ाई करे भंजड्रा करे तशद्दुद किया है। मुज़ाहिरीन जो ये चवण है पुलिस बेगुनाह 4 ॼणन के खंभे वही और औरतुन के तशद्दुद जो निशानो बनाया है। मुज़ाहिरीन जो ये चवण है। अहम खबरनासी नवां खे ॾियूं पिया डोकरी में, जिते पुलिस गोठ से चढ़ाई खिलाफ गोठाणन थाने आॾो एहतजाज करे धरणो हयो है। गोठ बख्श जतोई के रहवासियों ने डीएसपी और एसएचओ खिलाफ थाने आॾो एहतजाज किया है। अहम खबर अवां खे ॾियूं पिया डोकरी में, पुलिस की गोठ से चढ़ाई खिलाफ गोठाणन थाने आॾो धरणो हयो है। गोठ बख्श जतोई के रहवासियों ने डीएसपी और एसएचओ खिलाफ थाने आॾो एहतजाज किया है। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। डोकरी में आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर अतर मेमन खां। जी अतर, अपडेट कजो इन हवाले से। जी बिल्कुल, डोकरी बरसा गोट बख्श जतोई जे गुटाणा में इलाही सनत जे अगवाना हाफिज शौकत अली जतोई, रियाज हुसैन जतोई, जाहिद हुसैन जतोई, मंजूर हुसैन जतोई ऐं ॿियनि जी अगवानी में डीएसपी एसएचओ डोकरी खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो करे थाने जी गेट अॻियां धरणो आयो आहे। उन मौके ते गोटाणनि जो चवणो आहे त डीएसपी डोकरी गुलाम महल दीन कलवर ऐं एसएचओ डोकरी मुख्तियार बलकानी आहे पुलिस जे अटला सां गॾु चादर चौधवारीअ जो तक़ज़ुम पमाल करे बेगुनाह असांजे घरनि में चढ़ाई करे बंदा करी आहे। असांखे तशद्दुद जो निशानो बणायो आहे। इन्हनि चयो त पुलिस असांजा बेगुनाह गुलाम कादिर ऐं ज़ुएब जतोई समेत 4 ॼणा खंबे गुम करे छॾिया आहिनि। असां डीआईजी लारकाणो एसएसपी लारकाणो खे अपील था कयूं त असां इंसाफ़ कयो वञे। जी ठीक है, मुझी मेहरबानी अतर अपडेट करण लाइ।